वसल्लम अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह कूनू मअस्सादिक़ीन। आमन्तु बिल्लाह सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबिyyिल करीमिल अमीन। सब चो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। हम्दो सलातु सलाम खां बाद निहायत ही वाजिबुल एहतराम हज़रत अल्लामा मौलाना मोहसिन अहले सुन्नत, सरमाये अहले सुन्नत, मुहक्किके अहले सुन्नत, नाइब शेर मुस्तफ़ा रहमतुल्लाह अलैह हज़रत अल्लामा साईं मुफ्ती डॉक्टर हक नबी अज़हरी सिकंदरी दामत बरकातुहुमुल आलिया ॿिया मुअज़्ज़िज़ उलमाए किराम और जमात जा खुलफाए किराम, मुअज़्ज़िज़ सामईन, हाज़रीन, नाज़रीन, मूं आवाज़ अॻियां अल्लाह रब्बुल आलमीन जे क़ुरान करीम फ़ुरक़ान हमीद जी हिकिड़ी आये करीमा तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो। उन जो लफ़्ज़ी तर्जुमो ऐं उन जे मुतअल्लिक़ हिकु बदाल करे मुख़्तसिर टाइम में मुहक्किके अहले सुन्नत ऐं अवाम अहले सुन्नत ग़यूर सुन्नन जे दरमियान वधीक हाइल बणजण नथो चाहियां। अल्हम्दुलिल्लाह अवां हिन दरबार ते जेका यतीम शाह बादशाह जी दरबार आ, हिन ते ही हेॾो अज़ीम शान मजमो ऐं असांजे नाइब शेर मुस्तफ़ा जे ज़बान मुबारक मां हक़ जा कलमा ॿुधण जे लाइ आहे बि हक़ नबी ऐं हक़ ॿुधाईंदो आ, हक़ ॿुधाईंदो आ। पोइ जेके न चोर चकार हूंदा आहिनि हक़ ॿुधण खां आरी आहिनि, हक़ न ॿुधंदा आहिनि, हक़ बर्दाश्त न थींदो अथनि। हक़ ॿुधंदा हक़ वारा, हक़ ॿुधंदा हुर्र, हक़ ॿुधंदा सिकंदरी। पाण रोज़े वारे जी जमात आहियूं बाबा। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान पाक जे आयत जो लफ़्ज़ी तर्जुमो या अय्युहल्लज़ीना आमनू, हे ईमान वारो, अल्लाह मोमिनन खे चयो आहे। कंहिंखे मोमिनन खे, मोमिन आहियो न बाबा, ईमान वारा आहियो न, ख़ुदा खे ख़िताब कयो आहे। जेका इहा ॻाल्हि नथो ॿुधण चाहे मालूम छो मोमिन न आहे, ईमान ख़तम आ। जेको हक़ वारी ॻाल्हि न ॿुधे ईमान ख़तम आ। ऐ ईमान वारो इत्तक़ुल्लाह, अल्लाह खां डिॼो, अल्लाह खां डिॼो। ॿियो छा कयो? कूनू मअस्सादिक़ीन, सच्चन सां गॾु रहो। भाई चेहरे मां ॾिसो था सचो आहे या न? चेहरो ॿुधाईंदो आहे न सच बाबा। सूरत भी नूरानी, सीरत भी नूरानी, लिबास भी नूरानी। अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह असां हक़ वारा आहियूं। असांजो मुर्शिद भी हक़ वारो हो। त मुंहिंजा दोस्त उहे केर आहिनि? औलिया अल्लाह। उन्हनि सां गॾु हूंदो त छा थींदो? मुंहिंजो मुर्शिद इमामुल आरिफीन रोज़े धणी रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाईंदा हुआ, मुंहिंजो मुरीद ज़िक्र करे 5 टाइम निमाज़ पढ़े, वॾो पियाणो हेठां ॾेई सुम्ही रहे, उनजे जन्नत जो ज़ामिन मां मुहम्मद राशिद आहियां। सज्जन सां गॾु रहण जो फ़ाइदो आहे बाबा, सज्जन सां गॾु रहण जो फ़ाइदो आहे। अल्हम्दुलिल्लाह तव्हां शेर मुस्तफ़ा जी भी ज़ियारत कई हूंदी, शेर मुस्तफ़ा जी भी ज़ियारत कई न। हिकिड़े दफ़े मूंखे फरमायाऊं
मौलवी साहब मुझे को सजी जिंदगी मेहनत कई काल अल्लाह काल रसूलुल्लाह जो पैगाम दिनो हजार मील सफर कयम उन जो सिलो अल्लाह ही अल्लाह जे रसूल मुके हक नबी जी सूरत में दिनो ए अताए रसूला ए अताए खुदा है यारो इन सा मुखालफत चाहे कई हमेशा जे ला खत्म थी वेंदो इंशाअल्लाह शेरे मुस्तफा दा दौर आजमायो कुछ न जो वरी जान नशीन दा छा करे सगंदा तो मुजा दोस्त मुसलमान भा मुआ के अर्ज पे कयो साईं अञा मिस्र अजहर यूनिवर्सिटी इस्लामाबाद खां या लाहौर खां शाम जो टाइम हैदराबाद कोई डॉक्यूमेंट्स खणा हुआ मुके साईं कई फोन चई मारंदी न हक नबी आयो हाने इनके रात जो गाड़ी में वापस वणो रात जो सीट कराए दे असा कंप्यूटर ते मुझा दोस्त सभई जोर लाता कहीं भी गाड़ी में सीट को न हुई अल्लाह अकबर मुझो दोस्त एकड़ो बुकिंग क्लार्क उर्दू साथ जो अन्या चेरो वेठो वेण सा मुखो मुझे छो परेशान बुधायो माची नालो त बुधा मुझो हक नबी नबी सही नालो बुधा न मुझो हक नबी नालो थस कंप्यूटर में खणी जो नालो विझे खुदा जो कसम चाहे गाड़ी में मुंह डिठो हो त सीट को न हुई चाहे हक नबी जे सदके में एकड़ी सीट मिली हुई जी सुभान अल्लाह ही उहे आलिम रब्बानी जंहिंजी ज़ियारत गुनाहन जो कफारो मुझो तुझो मुर्शिद छत्रधणी रहमतुल्लाह अलैह छत्रधणी रहमतुल्लाह अलैह 27 जी रात उलमा खिताब कंदा हुआ जेके पाण फसीह बलीग आलिम छत्रधणी बादशाह खां वॾो ॿियो आलिम केर हूंदो अल्लाह जो कामिल वली आई वली थी तो इहो आज के खुदा दीन जो इल्म अता कंदो जाहिल वली थी न सघंदो जाहिल कूड़ी विलायत जी दवा कंदो जाहिल वली ना है वली हो हुंदो जेको आलिम हुंदो सुभान अल्लाह छत्रधणी फरमाईंदा सॼी रात हक वारे आलिमन जो वाइज़ ॿुधो उन ते अमल कजो मां तव्हां खे मशवरो थो सुभान अल्लाह सॼी जमात ॿुधो हूंदो न ज़ियारत में ये फरमाईंदा न हक वारे आलिमन जी ॻाल्हि ते अमल कयो आउं तव्हां खे मशवरो थो ॾियां पर बागारे पीर कॾहिं बि हक वारे आलिमन जो आवाज़ दबाइण जी कोशिश न कई इल्म दोस्त हुआ आलिम दोस्त हुआ आलिमन जा कदर दान हुआ आलिमन सां प्यार करण वारा मालूम थियो अल्लाह जो वली हूंदो जेको आलिमन सां प्यार कंदो अहले सुन्नत जे आलिमन जो दुश्मन कॾहिं वली थी न सघंदो बेशक मुझा दोस्त इमामुल आरिफीन हिकड़े दफे खोड़ा में मखदूम हुआ उन वक्त जा वडा आलिम वली काजी जुमे जो ॾींहुं हो पीर साईं मोहम्मद राशिद रज़ी अल्लाह ताला अन्हु मखदूमन वटायो जुमे जो ॾींहुं हो जुमे जो टाइम पियो जे मखदूम साहब जो से हलो भला जुमे नमाज पढ़ूं पाण फरमायो हलो अचन पिया मखदूम साहब भी अचे पियो रस्ते में कुकड़ मुअल हुई मखदूम साहब पैर हणी न जा बच्चा दाहूं पिया कनि कुकड़ के जी उठी कुकड़ बच्चा तुझा दाहूं था कनि ट्रा ट्रा करे कुकड़ उठी पई है निगाहे वली में वो तासीर देखी बदलती लाखों की तकदीर देखी अचन त चोर वजन त वजीर तालिब मां मुझो मुर्शिद तू दुनिया जा रहबर दम दस्तगीर सुभान अल्लाह मुसलमान बा थयो जुमे जी जलाविया मस्जिद में बैठा मखदूम साहब जे तू हसनी हुसैनी सैयदा नमाज पढ़ा हसनी हुसैनी सैयदा चई सही मेंबर तुंजो मसनद तुंजी तू नमाज पढ़ा जरे मखदूम साहब इसरार कयो जेको खलीफो गड हो रोजे जने जेबा वञ बाहरा जेको भी मिले न वठी अचेस खलीफो जो बाहर निकरे एकड़ो वाणियो कोहर खपाईंदो
शोला खपाइंदो थाल मथे ते रखियो अचे पियो हुनखे मुर्शिद जो हुकुम विधाए सभा में हल बा चई मां वाणियो हां चई वाणियो ही केर बि मूंखे मुंहिंजो मुर्शिद जो हुकुम आ हल तोखे मुंहिंजे मुर्शिद सॼो आ केले अची रोज़े धणी जे अॻियां विया रोज़े धणी निगाह कमाल कई मुंहिंजा दोस्त कीमिया वारी निगाह विधी न को हुनखे कलमो पढ़ायूं न को हुनखे क़ुरान पढ़ायूं निगाह जो उहो कमाल जो निगाह जो उहो असर जो उन बाणे खे चयो उथी खुतबो भी पढ़ नमाज भी पढ़ा उन बाणे उन निगाह सां उहो असर जो क़ुरान भी अची वियो त खुतबो भी अची वियो यार या ए विलायत ऐं इहे वलीअ खाली टलन डटन ते कोन थींदा आहिनि मुंहिंजा दोस्त असांजो साईं मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह शेर मुस्तफ़ा हुजूरी आलिम हो हुजूरी अल्लाह जो कामिल वली हो ये सॼी जमात गवाह एड़ो वली कामिल वली मुंहिंजा मुसलमान भाउ अञा ताईं असांखे नज़र में न आयो आहे हाफिज अपड़ो आ कुरान पाक जो हाफिज मौली निसार अमन सिकंदरी नवाब शाह जो डिस्ट्रिक्ट खतीब आ उन वटि इमाम हो मूंसां गॾु हर उम्रे ते हलियो मूंखे अची चई मौली साहब मूं अगारो ॾिठो त साईं मुफ्ती अब्दुर्रहीम सिकंदरी मिसाल खां बाद में चई मूं मस्जिद नबवी में नमाज पढ़ंदे ॾिठो आहे मुंहिंजो यार भुलो हूंदे ईअं न हूंदो खुदा वाहिद शाहिदा मिंबर रसूल ते वेठो आहियां ही उलमा जी जमात आहे अची बाबे जिब्रील खां असर नमाज पढ़ी उते वेंदो हुउसि मग़रिब नमाज क़दमैन शरीफ़ैन में मूंखे मिली वेंदी हुई वेठो हुउसि उन टाइम ते सिपाही उतां माण्हुनि खे भॼाईंदा हुआ त रश न थिए हूअं बि रोज़े पाक ॾे हथ खणी दुआ घुरण न ॾींदा आहिनि उते शुरता सिपाही बीठा आहिनि मूं यका यक ॾिठो साईं मुफ्ती साहब रोज़े पाक ॾे बाबे जिब्रील जे साम्हूं हथ खयूं दुआ बीठो करे कॾहिं सिपाही हिन पासे वञनि कॾहिं हिन पासे वञनि मूं उथियुसि मुंहिंजो साईं खां पुछां मुंहिंजो उथणु हो उथंदो वियुसि मुफ्ती साहब आमीन ला इलाहा इल्लल्लाह चई जन्नतुल बक़ी ॾांहुं रवाना थिया डोड़ पाती भॻुसि न पहुची सघियो मुफ्ती साहब खे आख़िर मूं अर्ज़ु कयो साईं बीहो केरु आहियो किथां आया आहियो पाण पर मौली साहब कराची खां आयो आहियां हाणे बसि वञा थो मुंहिंजा दोस्त मुफ्ती साहब उहो अल्लाह जो वली हो इहो फैज़ कहजो हो इहो फैज़ हो इमामुल आरिफीन सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणीअ जो जारी रहंदो क़यामत जे ॾींहुं ताईं जारी सारी रहंदो ऐं मुंहिंजा दोस्त सिकंदरी आलिमनि जे सूरत में रहंदो सिकंदरी आलिमनि जे सूरत में रहंदो हिननि सिकंदरी उलमा जे शक्ल में रोज़े धणी जो फैज़ अव्हां वटि पुॼंदो रहंदो मुंहिंजा अज़ीज़ मुस्लमान भाउ सज्जन सां गॾु रहण में फ़ाइदो कहिड़ो आहे महबूब अशरफ अली थानवी पंहिंजी किताब अल-फ़ादात यौमिया में थो लिखे सैयदना अब्दुल कादिर जीलानी महबूब सुभानी जो हिकिड़ो धोबी कपड़नि धोइण वारो इंतकाल करे थो वञे उनखे जॾहिं क़बर में दफ़न कयो वियो हर क़बर में मलाइका ईंदा आहिनि ऐं हर क़बर में मुंहिंजो मुस्तफ़ा करीम बि हर क़बर जे अंदरि मौजूद हूंदो आहे असांजो नबी हाज़िरो नाज़िर नबी आहे दुआ हथ मथे करे चओ त हाज़िरो नाज़िर नबी आहे हथ मथे करे चओ हाज़िरो नाज़िर नबी चओ हक़ नबी ज़िंदाबाद हक़ नबी ज़िंदाबाद त मुंहिंजा दोस्त हाणे मरी वियो मलाइका ईंदा आहिनि अची पुछंदा मर रब केरु थी मुख़्तसिर कंदो हलां दीन कहिड़ो थी हुजूर बीठा हूंदा पुछंदसि हिनखे सुञाणी थो ही केरु आहे छा चवंदे हिन जे लाइ जॾहिं पुछां मर रब जीअं अब्दुल कादिर जीलानी वहाबी लिखे थो अशरफ अली थानवी चए थो धोबी को मलाइकनि पुछो मर रब केरु थी चई अब्दुल कादिर चई दीन कहिड़ो थी चई अब्दुल कादिर जीलानी चई भला ही केरु आहे चई अब्दुल
कादिर जीलानी अल्लाह अकबर मलाइकन समझो ये वडो को मुशरिका दीन भी अब्दुल कादिर अल्लाह भी अब्दुल कादिर नबी भी अब्दुल कादिर अज़ाब करण की कोशिश कई वई पर अल्लाह जी साथ हुक्म फरमायो अब्दुल कादिर जो मुरीद निधण को ना है इन जे करे बसी सुन्नी चौंदा हूं बेसहारा न समझे ज़माना हमें हम गरीबों का आका है मदीने में सुभान अल्लाह मेरा दोस्त अल्लाह जी साथ बाबरकार फरमायो त जन्नत जी खिड़की खोलियो कब्र के जन्नत जो माहौल बनायो कब्र के जन्नत जो माहौल बनायो बिस्तरो आने दियोस जोस्त सुन्नी रहे अब्दुल कादिर जो मुरीद सलामती या अब्दुल कादिर जे मुरीद जेला इन जे मथा असाब ना है अरे पाकिस्तान में जे कदे और जमात के मुबारक हुजे जे कदे गौसल आजम जी पाकिस्तान में का औलाद है तो ये पीराने बागारा है मुदा दोस्त सुभान अल्लाह गौसे आजम जी खानदान मा हसनी हुसैनी सैयद हन सरफ सरफ पीराने बागारा है मुदा मुसलमान भा असी के बेसहारा दिलू मन जे कारखाने वारा असी नायो जो असा के समझी तो ऊ कदी दुस्त उडामी वेदा अरे असा के अंग्रेजन कुछ को न कयो कहीं ब्या असा के छाता करे असा असा गर्दन झुकाइण न सिखायूं असा गर्दन कटाइण सिखायूं बाबा मामूला छा समझंदा आहिनि त रसको इन्हनि हुरण खे फूक ॾींदा तूं भई उॾामी हलिया वेंदा ईअं न आहे मुंहिंजा अज़ीज़ मुस्लमान भाउ मूं अव्हांखे पे ॿुधायो त वाणी खे वठी आयो मुरीद रोज़े धणी निगाह विधसि क़ुरान बि पढ़े पियो ऐं बेहतरीन ख़ुतबो भी ॾिनाई मखदूम साहब के हथ रखी फरमाए मखदूम साहब कुकड़ जीअण आसान कम पर मुअल दिलनि खे चेरो करण कमाल मुअल दिलियूं चेरियूं कर त कमाल न त बाबा हिननि लखे मुअल दिलियूं चेरियूं कयूं आहिनि हीउ रोज़े धणी जो फैज़ आहे हिननि लख मुअल दिलियूं गुमराह माण्हुनि खे मुंहिंजा दोस्त जेकॾहिं को माण्हू न हिकिड़े माण्हूअ खे कलमो थो पढ़ाए त मुंहिंजा दोस्त ताहूं करे 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 चरियो थो थी मुसलमान कयो मुफ्ती साहब जे हथ ते केतिरा वहाबी मुसलमान थिया केतिरा अहले हदीस मुसलमान थिया केतिरा शिया मुसलमान बणिजी विया हलिया पर इन्ही मर्द कलंदर रोज़े धणी जे मुरीद कॾहिं बि इहो इज़हार न कयो यारो असल गाल दीवान गाने इश्क उल्टी चाल चलते हैं आंखें बंद कर लेते हैं दीदार के लिए अल्लाह जा वली जेके हुंदा आहिनि उहे ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून उन्हनि जे मथां को बि खौफ न हूंदो आहे उहे पुलिस खां न डिॼंदा आहिनि हाकिम खां कोन डिॼनि वलीअनि खां मुंहिंजा दोस्त वली कंहिं मौलवी मुफ्ती खां कोन डिॼंदा आहिनि मुंहिंजा दोस्त तुंहिंजो मुंहिंजो मुर्शिद छत्र धणी परवेज मुशर्रफ फोन करे सही इस्लामाबाद चुपी से फरमाए मां इस्लामाबाद को नहीं दोता अरे मुल्क जो सदर भी पागार जो सलामी चढ़ किंगरी हाउस अचे वजीर आजम भी किंगरी हाउस अचे मुझे तुझे मुर्शिद जो इहो कमाला मुझा दोस्त बेनजीर मरी वई मखदूम मोहम्मद अमीन फहीम के वजीर आजम नॉमिनेट कयो वियो पीर साईं जी खिदमत में आयो पीर से हाथ मिलाए मखदूम साहब तुझे हाथ में वजीर आजम जी लकीर कोने का अल्लाह अकबर या है निगाहे फली में वो तासीर देखी मखदूम साहब जो जी हाला हाउस के वजीर आजम हाउस करार दिनो वियो मिलिट्री अची वया साईं मुखे वजीर आजम नॉमिनेट कयो वियो कुर्सी रखी वया मुझो नालो के थी वियो पाण फरमाए मखदूम साहब तुझे हथ में वजीर आजम जी लकीर ना है वजीर आजम मुझे फैमिली जो पियो थे मुझा सुभान अल्लाह यूसुफ रज़ा गिलानी वजीर आजम थियो दुनिया देखो या है अल्लाह वारन जी अल्लाह वारा डिजंदा कोनन
तबा फलाणो ईंदो त असांजी दुकानदारी बंदि, फलाणो ईंदो त मुंहिंजो हट बंदि थी वेंदो, फलाणो ईंदो त मुंहिंजी ॻाल्हि ख़तम थी वेंदी। अल्लाह वारा डिॼंदा न आहिनि, ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, उन्हनि खे को ख़ौफ़ दुनिया में त न हूंदो आहे, पर आख़िरत जे लाइ बि हू ग़मगीन न थींदा आहिनि। आख़िरी ॻाल्हि करे तकरीर ख़तम। साईं जो टाइम घणो वठी वियो आहे। महबूबे सुभानी कुतुबे रब्बानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला असांजो साईं ख़लीफ़ो साहब बि वेठो आहे, साईं मुफ्ती साहब केतिरा ई उलमा वेठा, साईं गौसे आज़म वटि अब्बासी ख़लीफ़ो मुस्तंजिद बिल्लाह दरहम ऐं दीनार जो थेलो भरे खणी आयो। साईं नज़रानो वठ, चई न कोन वठंदो साईं, अल्लाह वारनि खे पैसनि जी कहिड़ी ज़रूरत आहे, उन्हनि जे ज़बान खे ख़ुदा कुंजी कुंजी बनायो आहे, उन्हनि खे कहिड़ी ज़रूरत आहे पैसनि जी। जेको दरहम ऐं दीनार वठे, पैसा ऐं ॾोकड़ वठे, पैसा गॾु करे, सम्झो त अल्लाह जो वली नाहे। मुंहिंजा दोस्त ख़लीफ़े इसरार कयोसीं न वठो, गौसे आज़म थेली वठी ज़ोर ॾिनुसि, ज़ोर ॾिनई, उन्ही दरहमनि मथां रत वहणु शुरू थियो, रत पियो वहे। यार सम्झो था ॻाल्हि, ॻाल्हि सम्झो था, ज़हन अथव। हिकिड़ा माण्हू आयो बि वलीअ पर पैसा खपनि, पैसा 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 पैसा, राति ॾींहुं नोट नोट नोट, गाॾी कार 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 कार। अरे मामला फिर त घोड़े ते बि सवार थिया, उठ ते बि सवार थिया, पैदल वञी तबलीग दीन जी कयूं। मुंहिंजा मुस्लमान भाउ यादि रखी छॾ, अब्दुल कादिर जीलानी फरमायो, ऐं ख़लीफ़ा इन तुंहिंजे दरहमनि ऐं दीनारनि में ग़रीबनि जो खून आहे, ग़रीबनि जी रत आहे। मां जेकॾहिं हिन खे ज़ोर ॾींदो रहां, हिन मां रत निकिरंदो रहंदो ऐं तुंहिंजे महल जे दरवाज़े ते पुॼी वेंदो। हिते मुंहिंजा दोस्त जेकॾहिं पैसो को ॾेखारे न, नोट जी चमक मदीने वारे जी नज़र थी, गौसे आज़म जी नज़र थी, पीरान पीर जी नज़र थी। मुंहिंजा दोस्त यार ॻाल्हि सिधी पई आहे, हक़ वारे आलिमनि जो मुंहिंजे आका करीम फरमायो त आलिम जी फज़ीलत आबिद ज़ाहिद जेको हक़ीक़ी इबादत गुज़ार आहे, हक़ीक़ी ज़िंदह जेको अल्लाह जो वली आहे, जंहिंजे लाइ अल्लाह क़ुरान में फरमायो आहे त जाफ़ा जुनूबहुम अनिल मदाजे यदऊन रब्बहुम। मुंहिंजा दोस्त भिटाई साहब फरमायो सारी राति सुभान खे जागी जिन यादि कयो, उन्हनि जी अब्दुल लतीफ़ चए निटीअ लधो मान गोड़े कन सलाम अची आसन उन्हनि जे। यार अल्लाह जा वली मुंहिंजा दोस्त दरहम ऐं दीनार न ॾिसंदा आहिनि, ॾोकड़ ऐं पैसा कोन ॾिसंदा आहिनि। मुंहिंजा मुस्लमान भाउ अल्लाह वारनि वटि जेकॾहिं काफ़र ईंदो आहे त मोमिन बणिजी वेंदो आहे। इहा ई रोज़ेधड़ी जे निगाह जी करामत। मुंहिंजा भाउ मुस्लमान, ही आलिम अल्लाह जे दीन जा वारिस अथव। हिकिड़ो आबिद सॼी राति इबादत वेही करे, आलिम सॼी राति सुतो पियो हुजे, सुबुह जो थी काल अल्लाह ऐं काल रसूलुल्लाह जो दर्स ॾे। हुज़ूर फरमायो उन सॼी राति सुम्हण वारे आलिम जी इन आबिद ज़ाहिद परहेज़गार जे मथां अहिड़ी फज़ीलत आहे जहिड़ी मां मुहम्मद करीम जी फज़ीलत कयां, मां अदना माण्हूअ ते हुजे। जेके क़यामत जे ॾिहाड़े तुंहिंजी शफ़ा कंदा, तोखे शफ़ाअत करे गॾु जन्नत में वठी वेंदा। आलिमनि सां नातो जोड़, ही उहे आलिम आहिनि। हलो हलो गोरिए नाज़ुक जनी नींहं, ॻंढी सारो ॾींहुं, छिनण मूर न सिखिया। मुफ्ती हक़ नबी तुंहिंजो हथ वठी दामन मुस्तफ़ा सां जोड़े छॾींदो यार। मुफ्ती हक़ नबी चवंदो हल त हलूं मदीने, ईरान कोन वठी वेंदी, अफगानिस्तान कोन वठी वेंदी। मुंहिंजा दोस्त तोखे राई विंड कोन वठी वेंदो, तुंहिंजो हथ वठी दामन मुस्तफ़ा सां
छोड़े छॾींदो त अहिड़नि जी दामन वठ इन्हनि वटि वेह वट तनी कलम जनी जे हथ में मेटे अंग अॻियां वारे नवा लिखनी आलमन जी सोबत कंदे त दीन मिलंदी इस्लाम मिलंदी कुरान मिलंदी अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ है अल्लाह जी ज़ात असां खे शेर मुस्तफ़ा जे नाइब सां ताल्लुक़ कायम करण जी खुदा तौफीक अता फरमाए शेर मुस्तफ़ा जे नक्शे कदम ते उन जे पैगाम ते हलण जी खुदा असां खे तौफीक अता फरमाए शेर मुस्तफ़ा यार ॻाल्हि हिकिड़ी यादि अची वई मुंहिंजे मस्जिद गौसिया में कासिमाबाद में हिकिड़ो पमर हूंदो फुलजीअ जो उहो फुलजी क़ुरान एॾो पढ़ंदो हो रोअंदो बि हो ये अखियुनि तां हितां निशान ठही वियसि हिकिड़े दफ़े मूं वटि आयो मथे मूंखे चई साईं मुफ्ती अब्दुल रहीम खे सुञाणी थो मुंहिंजो दा मुंहिंजो अज़ीज़ आहे मां सुञाणा थो मुंहिंजो मोहतरम आहे मुंहिंजो वॾो आहे मुंहिंजो साईं आहे मां सुञाणासि थो छो भला चई हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां अमानत थी चई मुंहिंजो अमानत आहे कहिड़ी ॻाल्हि आहे चई मां क़ुरान पढ़ंदो आहियां न राति मूं ते महिरबानी थी रसूलुल्लाह जी भई नबीअ ते कूड़ हणण वारो ईअं आहे उन पंहिंजो जहन्नम में जाइ ठाही चए नबीअ ते कूड़ हयो न चए नबीअ जे लाइ कूड़ ॻाल्हायो उन जहन्नम में पंहिंजी जाइ ठाही वो पमर चए पियो सही रात मूं ते महिरबानी थी मूंखे रसूलुल्लाह जी कचहरी नसीब थी ये कचहरी आहे न चई औलिया भी हुआ कुतुब भी हुआ अख्ताब भी हुआ गौस भी हुआ उते सैयदना सिद्दीक़ अकबर साईं खे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हाणे भला कचहरी बर्खास्त कयूं आका करीम इमाम अलंबिया रहमतल लिल आलमीन अड़ियन जे आधार यतीमन जे यार हीणन जे हमरा हाज़िर नाज़िर नबी गैब दान नबी फरमायो अबू बकर मुफ्ती अब्दुल रहीम जी तकरीर न ॿुधंदे छा जो सभई जो सुभान अल्लाह जो पैदाने रोज़े धनी क़यामत ताईं जारी रहंदो रोज़े धनी क़यामत ताईं जारी रहंदो मुंहिंजा मुसलमान भाउ मुझे उपो चई मुफ्ती साहब वेठो तकरीर कयाई मुस्तफ़ा करीम जी मौजूदगी मुझे भला को सुञाण देसि चई कलाक तकरीर रात ॿुधी त कीअं कोन सुञाणंदो मुझो चङो हाणे 3 ॾींहंनि खां बाद में नसीम नगर ते जलसो हो मुझो साईं जो जलसो आहे सुञाण जांसि दरवेश अची वेठो घटि 20-25 हज़ार जमात वेठी हो भी अची बैठो आलिम पे आया फाज़िल पे आया बुजुर्ग पे आया पीर अयूब जान सरहदी आयो ॿिया पीर उसा पीराने उसाम आया मुंहिंजा दोस्त जमल न शेर मुस्तफ़ा जी मिंबर ते वेठो न हुन ईअं टप ॾेई उथियो परे वेठो पर गोया केरु खणी आयुसि जेकी खीसनि में हुअसि उहो कढी पियो साईं जे झोलीअ में रखियईं हीअ बाचल आहे बि साईं जे झोलीअ में रखियईं साईं जा हथ चुमे वञी पोइ ते वेही रहियो मुंहिंजा दोस्त सुबुह ते चयईं इहो ई त मुफ्ती हो जंहिं राति तकरीर कई इहो ई त मुफ्ती मूं ॾिठो हो जंहिं हुज़ूर जे साम्हूं तकरीर कई त असांजो तुंहिंजो मुस्तफ़ा जेको हाज़िर नाज़िर नबी आहे जेकॾहिं उन जे हुज़ूर में तकरीर करे त मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी करे अल्लाह उन जे साहिबज़ादनि खे आबाद रखे शाद रखे असांजी मोहब्बत सिर्फ़ अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे करे आहे ख़ुदा हिननि खे सलामत रखे ऐं ख़ुदा हिननि खां दीन मतीन जी ख़िदमत कराए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।